وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वसल्लल्लाहु वसल्लम वबारक अला अब्दिही व रसूलिही नबीजना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन अम्मा बाद। मोहतरम व मुअज़्ज़ज़ नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। फरमाई त असां ख़ासि तुंहिंजी ई बंदगी कयूं था ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था। ॾिसो केॾो अज़ीम फ़रमान आहे। अल्लाह ताला ईअं कोन चयो त असां तुंहिंजी इबादत कयूं था ऐं तोखां मदद घुरूं था, बल्कि हिते अरबी जे लिहाज़ सां जेको मफ़ूल आहे उहो पहिरीं आयो आहे। उन में हिकु फ़ाइदो हासिलु थिए थो, जंहिंजो मतिलबु आहे त असां सिर्फ़ु तुंहिंजी इबादत में को शरीक कोन्हे तुंहिंजो, चाहे उहो केरु बि हुजे, नबी हुजे, वली हुजे, केॾे ई मथां ऐं मर्तबे जो माण्हू छो कोन्हे, पर इबादत सिर्फ़ु अल्लाह ताला जी आहे। चओ त असां सूरह फ़ातिहा में अल्लाह सां इहो इक़रार कयूं था त हे अल्लाह असां सिर्फ़ु तुंहिंजी ई इबादत कयूं था, तुंहिंजी ई बंदगी कयूं था, यानी तोखां सवाइ कंहिंजी बि इबादत नथा कयूं। व इय्याक नस्तईन, ऐं असां ख़ासि तोखां ई मदद घुरूं था। मदद हिकु इबादत आहे, इस्तिआनत, यानी अहिड़ा ज़रिया जेके मा फ़ौक़ल असबाब आहिनि। दुनिया में को क़ादिर कोन्हे त उन में इंसान जी मदद करे, त उते अल्लाह रब्बुल इज़्ज़ती आहे जेको माबूद आहे, जंहिंखां मदद घुरणु खपे। हिते कुझु माण्हू इहो चवनि था त दुनिया में त असां मदद घुरूं था, बीमार थियूं था त डॉक्टर खां मदद घुरूं था, ऐं जेकॾहिं घर में हुजूं था त पंहिंजी ज़ाल खां पंहिंजे कमनि ते मदद घुरूं था। ऐं हुननि जे चवण जो मक़सदु छा आहे त इन जो मतिलबु त ग़ैरुल्लाह खां बि मदद घुरणु खपे। तौबा, नऊज़ु बिल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। कहिड़ी ॻाल्हि आहे? हाणे उहो कमु जंहिं ते अल्लाह ताला माण्हुनि खे कुदरत ॾिनी आहे। अल्लाह ताला डॉक्टर खे हिकिड़ो सबबु रखियो आहे, उहो इलाजु करे थो ऐं अल्लाह शफ़ायाब करे थो, अल्लाह ताला तंदुरुस्ती ॾिए थो। घरवारी तव्हांजो कमु करे थी, उहा शइ जेका हुनजी पहुच में आहे, हुनजे वस में आहे, त किथे इहो मामिलो? हालांकि इहा त अल्लाह जी सुन्नत आहे। नबियुनि बि अहिड़नि दुनियावी कमनि में ॿियनि खां मदद घुरी आहे। जीअं ईसा अलैहिस्सलाम चयो, मन अंसारी इलल्लाह, केरु आहे जेको अल्लाह जे दीन खे फैलाइण में, उनजी तबलीग में मुंहिंजी मदद कंदो। अहिड़े तरीक़े सां कई मिसाल असांखे मालूम थींदा त इन जो मतिलबु इहो आहे त जेको मामिलो इंसान जे इख़्तियार में आहे, करे सघे थो, इहा त ताउन आहे। ऐं क़ुरान करीम चवे थो, वतआवनु अलल बिर्रि वत्तक़वा वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान, त नेकी ऐं भलाई जे कमनि में हिक ॿिए खां ताउन वठो, हिक ॿिए जी मदद कयो। इहा त मतलूब आहे दुनिया में रही करे, जेको इख़्तियार रखे थो पंहिंजे ॿिए भाउ जी मदद करे, ऐं जेको इख़्तियार रखे थो, मदद करे सघे थो, त उनखां मदद घुरणु इहा त जाइज़ आहे। इहो त ख़ुदि शरीयत असांखे ॿुधाए रही आहे। ऐं हिते चवणु, उहो जेको दुनिया मां वञी चुको, जेको क़ब्र में दफ़न आहे, उनखे आवाज़ु ॾियणु त मुश्किल में मुंहिंजी मदद कर, मुंहिंजी ॿेड़ी खे पार कर, ऐं मुंहिंजो मुश्किल कुशा थी वञ, मुसीबत मां मूंखे कढ। इहो सॼो शिरक आहे। किथे इहो शिरक ऐं किथे जाइज़ जेका मदद आहे, जेका क़ुरान ऐं सुन्नत जे दलाइल में मौजूदु आहे, इन्हनि ॿिन्ही खे टकराइण। त मालूम थियो त हीअ आयत हिन तौहीद खे अल्लाह जे लाइ ख़ासि करे छॾियो। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, त असां ख़ासि तुंहिंजी ई इबादत कयूं था ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था। त हर क़िस्म जी इबादत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ आहे, ऐं मा फ़ौक़ल असबाब जेका मदद आहे उहा बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां ई घुरी वेंदी। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, फरमाई असांजी रहनुमाई फरमाए, असांखे हिदायत ॾे सीधे रस्ते जी,
जेको सिधो रस्तो आहे, जेका सही वाट आहे, उन ते असांखे हलाए। इहदिना सिरातल मुस्तक़ीम, इन हिदायत जूं ॿ मानाऊं आहिनि। हिकु हिदायत उहा जंहिंजो मतिलबु आहे त सही वाट ॾांहुं रहनुमाई करणु, सिधी वाट जे बारे में ॿुधाइणु त हीउ सिधो रस्तो आहे। ऐं ॿी माना आहे त उन ते हलाइणु, उनखे इख़्तियार करणु जी तौफ़ीक़ ॾियणु, त हीउ तौफ़ीक़ अल्लाह जे वस में आहे। जंहिंखे चाहे अल्लाह हिदायत ॾे। बाक़ी अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ॿिया जेके दीन जा दाई आहिनि, उहे माण्हुनि खे सही वाट जे बारे में ॿुधाइनि था त हीअ अल्लाह जी वाट आहे, अल्लाह जो रस्तो आहे जंहिं ते असांखे हलणु खपे। बाक़ी उन जी तौफ़ीक़ ॾियणु त केरु सही वाट ते ईंदो, इहो अल्लाह ताला जो कमु आहे। इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। फरमाई त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां जंहिंखे चाहियो त सही वाट ते हलायो, तव्हां ईअं नथा करे सघो। वलाकिन अल्लाह यहदी मन यशा, लेकिन अल्लाह ताला ई आहे जेको सही वाट ते हलाए थो, सिधे रस्ते जी हिदायत ॾिए थो। त उन जे लाइ सूरह फातिहा असांखे इहो ॿुधाए रही आहे त इहदिना सिरातल मुस्तक़ीम, त सही वाट ते हलण जी तौफ़ीक़ जो सुवाल अल्लाह खां कयो। अल्लाह खां ई घुरो त अल्लाह पंहिंजे सिधे रस्ते ते सिरात मुस्तक़ीम ते तव्हांखे हलाए। ऐं इहा अल्लाह ताला जी सिफ़त आहे। व अन हाज़ा सिराती मुस्तक़ीमन, फरमाई त इहो मुंहिंजो सिधो रस्तो आहे। फत्तबिऊ, तव्हां उन ते हलो। वला तत्तबिऊ सुबुल, सिधे रस्ते जे मुक़ाबले में कई रास्ता आहिनि, कई वाटूं आहिनि, कई गस आहिनि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ाहत फरमाई सुनन नबी दाऊद जी रिवायत में, पाण हिकु सिधी लकीर कढियऊं ऐं उन जे साॼे खाॿे कुझु ॿियूं नंढियूं नंढियूं लकीरूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कढियूं। फरमायूं त हीउ जेको सिधो रस्तो आहे, हीउ अल्लाह जो रस्तो आहे, इहो सिरात मुस्तक़ीम आहे। ऐं बाक़ी जेके नंढियूं नंढियूं लकीरूं आहिनि, इहे शैतानी वाटूं आहिनि। हर वाट ते, हर रस्ते ते शैतान वेठो आहे ऐं माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहे। त लिहाज़ा अल्लाह जो रस्तो हिकिड़ो ई आहे, सिरात मुस्तक़ीम आहे, उहो सिधो आहे। ऐं असां उन वाट ते हलण जे लाइ अल्लाह खां दुआ घुरूं। बल्कि हीअ सूरह फातिहा में इहा दुआ आहे, अल्लाह जी तारीफ़ बानो कई, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सिफ़त रब सां मौसूफ़ कयो। आलमीन जो अल्लाह रब आहे, रहमान रहीम अल्लाह जूं सिफ़तूं ज़िक्र कयूं। उन खां पोइ जॾहिं दुआ जो मामिलो आयो, हाणे असांखे इहो अदब बि मालूम थियो त जॾहिं अल्लाह खां घुरूं त उनजो तरीक़ो इहो आहे त फ़ौरन माण्हू पंहिंजो सुवाल न रखे, पर छा करे, पहिरीं अल्लाह जी तारीफ़ करे, अल्लाह जी सिफ़तूं ज़िक्र करे, अल्लाह ताला जी रहमत खे बयानु करे, उन खां पोइ पंहिंजो मतिलबु, पंहिंजी ज़रूरत अल्लाह जे साम्हूं रखे। सूरह फातिहा असांखे इहो ई ॿुधाए थी। ऐं ॿी ॻाल्हि इहा मालूम थी त इंसान जूं केतिरियूं ज़रूरतूं आहिनि, असांजूं केतिरियूं घुरिजूं आहिनि, पर सूरह फातिहा में जेको असां सुवाल करे रहिया आहियूं उहो कहिड़ो आहे, इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इन जो मतिलबु त सिरात मुस्तक़ीम असांजी सभ खां वॾी ज़रूरत आहे, बुनियादी ज़रूरत आहे। ॿियूं ज़रूरतूं सानवी आहिनि, उनजी हैसियत ॿिए दर्जे जी आहे। जॾहिं त असुल सुवाल इहो करणु खपे त सिधे रस्ते जी, सिधी वाट जी अल्लाह खां दुआ करणु खपे। सूरह फातिहा असांखे इहो ॿुधायो, सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, ऐं उन्हनि माण्हुनि जो रस्तो जिन ते तो इनाम कयो, जिन ते तो पंहिंजो फज़ल कयो। गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, ऐं उन्हनि जो रस्तो न जिन ते तुंहिंजो ॾमर थियो, जिन ते तुंहिंजी कावड़ ऐं गुस्सो आहे। वलद्दालीन, न ई गुमराहनि जी वाट। हीअ सिरात मुस्तक़ीम जी, सिधे रस्ते जी, सही वाट जी वधीक वज़ाहत अल्लाह रब्बुल इज़्ज़त कई त उहो कहिड़ो रस्तो आहे। उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जिन ते अल्लाह पंहिंजो इनाम कयो, पंहिंजो फज़ल कयो। क़ुरान मजीद जी हिकु ॿी आयत हिन आयत जी वज़ाहत करे थी, वमन युतिअल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वशुहदा वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। फरमाई त जिन माण्हुनि अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कई त इहे उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदा जिन ते अल्लाह पंहिंजो इनाम कयो, जिन ते अल्लाह पंहिंजो फज़ल कयो। उहे केरु आहिनि? मिनन नबिय्यीन, अल्लाह जा नबी।
अल्लाह जा नबी सगोरा रसूल जिन खे अल्लाह ताला मोकिलियो, त जेको अल्लाह ऐं रसूल जी इताअत कंदो इहो उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंमें पहिरें नंबर ते नबी अचनि था, नबीजीन व सिद्दीकीन, ऐं सचा सिद्दीक अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह हिन उम्मत जो सिद्दीक आहे, ऐं ॿिया सिद्दीक जेके सचा आहिनि पंहिंजे कौल में, पंहिंजी ॻाल्हि में, पंहिंजे अमल में, पंहिंजे अक़ीदे में, पंहिंजे मनहज में, हिकु हिकु शइ में सचाई ते आहिनि, इहे सिद्दीक आहिनि। व सिद्दीकीन व शुहदा, ऐं जेके शहीद आहिनि जिन पंहिंजी जान जो नज़रानो अल्लाह जे लाइ पेश कयो ऐं शहादत जो हुननि जाम नोश कयो, उनखे पीतो, इहे अज़ीम इंसान आहिनि शहीद। उन्हनि सां गॾु उहे माण्हू हूंदा जिन अल्लाह हुन जे रसूल जी इताअत कई। वसालिहीन, ऐं नेक माण्हू जेके नेक अमल कंदड़ आहिनि, नेकोकार आहिनि, अल्लाह जा प्यारा बाना, अल्लाह जा महबूब, अल्लाह जा वली, नेक माण्हू उन्हनि सां गॾु हूंदा। व हसन उलाइक रफ़ीका, फरमाई त रफ़ाक़त ऐं दोस्ती जे लिहाज़ सां इहे बहितरीन इंसान आहिनि। नबी, सिद्दीक, शहीद ऐं नेक माण्हू इहे बहितरीन आहिनि दोस्ती ऐं सोहबत जे लिहाज़ सां। हिन आयत असांखे इहो ॿुधायो त सिधो रस्तो कहिड़ो आहे जंहिं ते नबी हुया। अॼु असां ॾिसूं त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मनहज, उन जो तरीक़ो असां वटि आहे या न, ऐं हीउ सिरात मुस्तक़ीम को वीरान रस्तो कोन्हे जंहिं ते को हलण वारो कोन्हे, बल्कि हीउ हिकु रोशन रस्तो आहे जंहिं ते नबी हली विया, जंहिं ते सिद्दीक सचा हली विया, ऐं जंहिं ते शहीद हली विया, नेक माण्हू हली विया। इहो उन्हनि जो रस्तो आहे। अॼु असां ॾिसूं त असां उन्हनि सां मेल खाऊं था, असां अक़ीदे में उन्हनि जहिड़ा आहियूं, अमल में उन्हनि जहिड़ा आहियूं, अख़लाक में उन्हनि जहिड़ा आहियूं, छो त सिरात मुस्तक़ीम त इहो ई आहे जंहिं ते इहे अज़ीम इंसान हलिया। गैरिल मग़दूब अलैहिम, जिते अल्लाह ताला ॿुधायो त सिरात मुस्तक़ीम ते केरु हलंदड़ आहिनि, नबी, उहे सिद्दीक आहिनि, उहे शहीद आहिनि, ऐं उहे नेक माण्हू आहिनि। उते उहे बि आहिनि जिन सिधे रस्ते खे छॾियो, गुमराह थी विया, उन्हनि खां, उन्हनि जे रस्ते खां पनाह तलब कई पई वञे। गैरिल मग़दूब अलैहिम, फरमाई त उन्हनि जो रस्तो न जिन ते अल्लाह जो ॾमर नाज़िल थियो, अल्लाह जी नाराज़गी थी, उहे केरु आहिनि। हिते मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था, काफ़ी रिवायतूं बि मिलनि थियूं त हिन मां मुराद जिन ते अल्लाह जो ग़ज़ब ऐं ॾमर नाज़िल थियो, हिन मां मुराद यहूदी आहिनि। यहूदियुनि ते अल्लाह ताला जो ॾमर आहे, गुस्सो आहे, क़यामत ताईं उहे ज़लील ऐं रुसवा आहिनि, ऐं इहो गुस्सो क़यामत ताईं उन ते रहणो आहे। ऐं वलद्दालिन, इन मां मुराद ईसाई आहिनि। मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था त यहूदियुनि जी सिफ़त ग़ज़ब सां, ॾमर सां छो ज़िक्र कई हुई, त अल्लाह जो ॾमर ऐं अल्लाह जो अज़ाब ऐं अल्लाह जी कावड़ उन्हनि ते आहे। उन करे जो उन्हनि जूं कुझु बदफ़ालियूं आहिनि, उन्हनि जा कुझु बुरा कम आहिनि, उनमें हिकिड़ो अहम कमु इहो आहे त उन्हनि खे इल्मु त हुयो, पर उन्हनि इल्म ते अमल कोन कयो। ॾिसो अल्लाह ताला क़ुरान मजीद में कई जॻहियुनि ते ज़िक्र कयो आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभ खां वधीक इहे सुञाणींदा हुआ, मारिफ़त रखंदा हुआ। यारिफ़ूनहु कमा यारिफ़ून अबनाहुम, फरमाई त हीउ यहूदी ईअं अल्लाह जे नबी खे सुञाणनि था जीअं को पंहिंजे पुट खे सुञाणे थो, सॻे पुट खे। उनजो केरु इनकार करे सघंदो? पर यहूदी एतिरी मारिफ़त हूंदे, एतिरी सम्झ हूंदे बि अल्लाह जे नबी जा इनकारी हुया। त इल्मु हुयुनि पर उन ते अमल कोन कयूं, उन जे करे अल्लाह जो ग़ज़ब उन्हनि ते नाज़िल थियो। यहूदियुनि जी हिकिड़ी बुरी सिफ़त इहा बि हुई त अल्लाह जी आयतुनि खे हुननि तब्दील करे छॾियो, बदिलाए छॾियो। ख़ुदि पंहिंजो पाण खे तब्दील कोन कयूं, पर अल्लाह जी आयतुनि खे तब्दील करे छॾियऊं, बदिलाए छॾियऊं। उन जे करे बि अल्लाह ताला जी कावड़ आहे, अल्लाह जो ॾमर आहे उन जे मथां। यहूदियुनि जी हिकिड़ी आदत इहा बि हुई त हुननि अल्लाह जे हलाल कयल शयुनि खे पंहिंजे मथां हराम कयो, ऐं कुझु शयूं जेके अल्लाह उन्हनि जे मथां हराम कयूं हुयूं, उहे शयूं हुननि पंहिंजे लाइ हलाल करार ॾियूं। त अॼु असां ॾिसूं मिन हैसुल उम्मत मुहम्मदिया मंझां हुजणु यकीननि असांजे लाइ शरफ़ जी ॻाल्हि आहे, इज़त जी ॻाल्हि आहे। पर अॼु असां ॾिसूं त उहे सिफ़तूं असां में बि मौजूदु आहिनि या न। अॼु असां दीन खे तब्दील कयूं था, ऐं कहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेको इहो चवनि था त दीन हिन दौर में
असांजा तक़ाज़ा ऐं घुरिजूं पूरियूं कोन करे सघंदो। इहो माज़ी में हुयो, हाणे असांखे नओं तरीक़ो खपे। ॿुधायो उन्हनि में यहूदियुनि जी सिफ़त आहे या कोन आहे? अहिड़े तरीक़े सां अॼु पंहिंजे मौलवियुनि खे असां इहो कोन ठाहियो जो अॼु उन्हनि जूं हलाल कयल शयूं असां उन्हनि खे हलाल सम्झूं था, कुझु शयूं जेके शरीयत असां ते हराम कयूं, ऐं कुझु अहिड़ा बि आहिनि जेके जिन जी असां पैरवी कयूं था, उनखे पंहिंजो मुक़्तदा मञूं था ऐं उन्हनि जी ॻाल्हि असां वठूं था। अदी बिन हातिम जी हदीस आहे जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वज़ाहत कई हुई त तव्हां उन्हनि जे हलाल कयल शयुनि खे जेके तव्हांजा उलमा हुया हलाल कोन सम्झंदा हुया, जेका शइ उहे तव्हां ते हराम करार ॾींदा हुया, तव्हांजा अहबार रुहबान, छा तव्हां उनखे हराम करार कोन ॾींदा हुया? त अदी रज़ी अल्लाह हुन जवाबु ॾिनो हो, अल्लाह या नबी हा असां ईअं त कयोसीं। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तिल्क इबादतुहुम, इहा ई त उन्हनि जी इबादत आहे। त अहिड़े तरीक़े सां अल्लाह जो जेको हक़ आहे इबादत इंसान ॿियनि खे ॾिए थो, असांखे गौर करणु खपे, सोचणु खपे त अॼु असां ईअं त कोन्हे जो हलाल ऐं हराम जे मुक़ाबले में असां बि अहिड़े नमूने पंहिंजा पेशवा ठाहे वरिता आहिनि। असां पंहिंजे मौलवियुनि खे उन जाइ ते फ़ाइज़ करे छॾियो आहे जो उन्हनि जी हर ॻाल्हि बग़ैर दलील जे असां मञूं था। त इहो क़ुरानी मनहज जे सरासर ख़िलाफ़ु आहे। त ग़ैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन हीअ सिफ़त हीअ ईसाइनि जी आहे। ईसाई गुमराह हुया, यानी गुमराहनि जे रस्ते खां अलाह असांखे बचाए, जेके गुमराह थी विया। ईसाइनि जी सिफ़त गुमराही सां छो ज़िक्र कई हुई? उन करे त अमल त ख़ूब कंदा हुया पर हुननि वटि इल्मु कोन हुयो, इल्मु हासिल करण जी जुस्तजू ई कोन हुई। अमल वॾा वॾा कंदा हुया पर कॾहिं इहो कोन ॾिठऊं त शरीयत हीअ अमल असांजे लाइ जाइज़ कयो आहे या न। ऐं जेको रसूल आहे असां जेको शरीयत खणी आयो उन असांखे हुकुम ॾिनो आहे न। अमल कंदा हुया पर शरई जेका दलाइल आहिनि उन्हनि ॾांहुं बिल्कुलु उनजी का तवजा कोन हूंदी हुई, उनजे करे अलाह ताला उन्हनि खे गुमराह करार ॾिनो। अॼु कई बिदअतूं आहिनि जंहिंजो असांखे को इल्मु कोन्हे, सिर्फ़ु इहो त हीअ शइ मूंखे पसंदि आहे ऐं हिनखे सुठो सम्झां थो, या असांजे मुआशिरे में हिनखे सुठो सम्झो वञे थो, उन जी ॾेखा ॾेखी असां उहो अमल करणु शुरू करे ॾिनो ऐं नतीजे में छा थियो जो असां उन बिदअत खे अपनाए वेठासीं, हालांकि उनजो को दलील कोन्हे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम जो इहो मामूल हूंदो हुयो त जॾहिं हिन सूरत खे ख़तमु कंदा हुया वलद्दालीन त उन खां पोइ आमीन चवंदा हुया। आमीन दुआ आहे जंहिंजी माना आहे कज़ालिक फलियकुन, ऐं असांजा रब अहिड़े नमूने थिए, ईअं ई कर। या इस्तजिब ॿी माना हिन जी आहे, ए अल्लाह असांजी हिन दुआ खे क़बूल कर। ऐं टियों हिन जो मतिलबु आहे ला तुख़य्यिब रजाअना, ए अल्लाह असांजो तो में उमेदूं आहिनि, असांखे नाउमीद न कजां। त हीअ आमीन आहे। ऐं नमाज़ जेका जहरी नमाज़ आहे उन में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा खां इहो सबूत मिले थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहरन हिनखे आवाज़ सां पढ़ियो आहे। ऐं हदीस में अचे थो त जॾहिं आमीन सहाबा चवंदा हुया त पूरी मस्जिद वॼी वेंदी हुई, आवाज़ जी गूंज ऐं पड़ाॾो हूंदो हुयो जेको ॿुधण में ईंदो हुयो। त आमीन जेके जहरी नमाज़ूं आहिनि जंहिंमें इमाम ज़ोर सां सूरे फातिहा पढ़े थो त उनखे आमीन तेज़ आवाज़ में चवणु इहा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। त सूरे फातिहा हिकु अज़ीम सूरत आहे जंहिं असांखे वॾा दर्स ॾिना आहिनि, वॾा सबक़ ॾिना आहिनि। जेकॾहिं असां उनखे सम्झूं त यकीनन हिन सूरत जो हिकिड़ो नालो उम्मुल क़ुरान बि आहे। क़ुरान जो ख़ुलासो उलमा हिनखे चयो आहे त हीअ हिकु निशस्त, ॿ निशस्तूं इन क़ाबिल न आहिनि जो पूरी हिन सूरत जी ख़ूब वज़ाहत थी सघे, छो त हिनखे त क़ुरान जो ख़ुलासो करार ॾिनो वियो आहे। त पूरे क़ुरान जो ख़ुलासो आहे। जेके क़ुरान में हुकुम आहिनि उन में सूरतुल फातिहा हिकु ख़ुलासे जी हैसियत रखे थी। क़ुरान जा सभई मज़मून हिन में इजमाली तौर ते अची विया आहिनि। त हाणे गुफ़्तगू जो ख़ुलासो इहो आहे त हीअ अज़ीम सूरत आहे जंहिंखे असां यकीनन पढ़ूं था त असांखे खपे त हिन जे माना ते बि गौर कयूं ऐं हिन जी जेका वज़ाहत आहे उनखे बि ॾिसूं त हीअ हिकिड़ी सूरत ई असांजी इस्लाह जे लाइ काफ़ी थी सघे थी। शर्त इहो आहे जो असां हिनखे सम्झूं, इन जे माना ऐं मफ़हूम खे सम्झूं त
असांजे साम्हूं हिदायत जो रस्तो वाज़िह थी वेंदो ऐं बिल्कुलु वाज़िह ऐं रोशन दीन असांजे साम्हूं अची वेंदो। हिकिड़ो मनहज आहे सूरह फातिहा, जंहिंखे अपनाइण वारो इंसान दुनिया में बि कामयाबु आहे, आख़िरत में बि उहो कामयाबु थींदो। दुनिया में बि गुमराहिनि खां अलाह उनखे बचाईंदो, आख़िरत जे अज़ाब खां बि अलाह उनखे बचाईंदो। त लिहाज़ा हिन सूरत खे जंहिंखे असां तमामु घणो पढ़ूं था, असांखे खपे त हिन जे माना ऐं मफ़हूम खे ज़रूरु पंहिंजे साम्हूं रखूं, ज़रूरु उन जे मुताबिक़ सोचूं त जीअं असांजे अक़ीदे ऐं अमल जी इस्लाह थी सघे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला क़ुरान करीम जो फ़हम असांजे लाइ आसान करे छॾे। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे त क़ुरान करीम जे मुताबिक़ असां पंहिंजो अक़ीदो रखूं, पंहिंजो अमल रखूं ऐं जेको अल्लाह ताला असांखे ॿुधाए थो, जेको रसूल असांजी रहनुमाई करे थो, उन जे मुताबिक़ असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। ऐं अल्लाह ताला हिन किताब सां असांखे मुहबत अता फ़रमाए त हिन किताब सां असां ख़ुसूसी तौर ते पंहिंजो ताल्लुक़ रखूं, उनखे पढ़ूं, उनखे सम्झूं। इन में ई कामयाबी आहे। अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।